अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ इशू में भलीकार मां हरा जालता उबासी तव्हांखे सिंधी बुटड़ा में ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा आहियूं त 7 महीना अॻु क़तल थियल शहज़ाद सोलंकी जी ॿीहर ख़बर कुशाई कई पई वञे। नाज़रीन तव्हांखे हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया सिंधी बुटड़ा में त शहज़ाद सोलंकी 7 महीना अॻु क़तल थियो हो, जंहिंजी ॿीहर ख़बर कुशाई कई पई वञे। संदसि धीउ आहे नुसरत सोलंकी जैं दरख्वास्त दाखिल कराई अदालत में ऐं अदालत हुकुम ॾींदे फर्स्ट सिविल जज ऐं जुडिशल मजिस्ट्रेट मेयर मोहम्मद असलम कलोड़ो ऐं डॉक्टर आहे सर्जन सईद अहमद शेख SHO राधन मंजूर मस्तोई जी अॻवानी में ख़बर कुशाई कई पई वञे। इन हवाले सां महिल असां सां गॾु रिपोर्टर मौजूदु आहे अजीब सिंधी, हुन खां पुछंदासीं त उन्हनि कहिड़ा तफ़सीलात आहिनि। जी अजीब, असांखे आगाह कजो। हाँ जी राजा, सिंधी बुटड़ा लगे ॻोठ आहे मीरो कलोड़ो, जिते 7 महीना अॻु 23 फेब्रुआरी ते पंहिंजे घर अंदर मक़तूल शहज़ाद सोलंकी क़तल थी वियो, जंहिंजो केस पिणु राधन पुलिस स्टेशन ते केस नंबर आहे 18/2020 302 कलम तहत संदसि घरवारी नजमा जे फ़रियाद ते दाख़िल कयो वियो, जंहिं मां संदसि धीउ मिसमात नुसरत सोलंकी मुतमिन नई ऐं हुन कोर्ट में दरख्वास्त दाख़िल कराई त संदसि वालद खे संदसि वेगी मां पहिरियां नशो ॼाराए ऐं पोइ संदसि क़तल करायो आहे ऐं क़तल में संदसि वेगी मां पिणु मुलविस आहे, जंहिंजी दरख्वास्त अदालत सगोरी मंजूर कंदे हुकुम जारी कयो हो त मक़तूल जी ख़बर कुशाई करे ॿीहर जुज़ा वरिता वञनि। कोरोना जे सबब जे करे एतिरी देरि थी आहे ऐं अॼु अदालत सगोरी जे हुकुम ते मेयर फर्स्ट सिविल ऐं जुडिशल मजिस्ट्रेट मोहम्मद असलम कलोड़ो ऐं पुलिस सर्जन आहे डॉक्टर हैदराबाद डॉक्टर सईद अहमद शेख जी निगरानी में ख़बर कुशाई करे पोस्टमार्टम ॿीहर पोस्टमार्टम लाइ जुज़ावर कया विया आहिनि, जंहिंजी रिपोर्ट कुझु ॾींहंनि अंदरि ईंदी ऐं ख़बर कुशाई वक़्तु SHO राधण मंजूर हुसैन मस्तोई PP इंचार्ज सिंधी बुटड़ा रूरल कान सोलंकी ऐं वॾे अंग में नफ़री पुलिस नफ़री पिणु मौजूदु हुई। जी वॾी महिरबानी अजीब, तव्हां असांखे आगाह कयो। नाज़रीन तव्हांखे हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त 7 महीना क़तल थियल शहज़ाद सोलंकी जी ॿीहर ख़बर कुशाई कई पई वञे। संदसि धीउ ते दरख्वास्त ते जेको आहे इहा ख़बर कुशाई कई पई वञे। तव्हांखे हिते सिंधी बुटड़ा मां ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त 7 महीना क़तल थियल शहज़ाद सोलंकी जी ॿीहर ख़बर कुशाई कई पई वञे।